नाज़रीन, लाड़काणे में रमज़ान ईंदे ई आम हापे जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि। गोश्त जी क़ीमत बि टीण ते वधाई वई आहे। मुर्गी फ़रोश रुगो पैसा कमाइण ते लॻल आहिनि, जेके गोश्त सही नमूने बि माण्हुनि खे साफ़ करे नथा ॾियनि। रिपोर्ट करे रहियो आहे अकरम शेख। लाड़काणो शहर अंदर रमज़ान उल मुबारक के महीने दौरान एक तरफ मुर्गी फ़रोशन गोश्त जा मनपसंद रेट मुक़रर करे छॾिया आहिनि, त ॿिए तरफ़ सफ़ाई सुथराई बिना मुर्गी कटण लॻा, जंहिंसां केतिरनि ई बीमारियुनि जो ख़दशो वधी वियो आहे। इन हवाले सां लाड़काणे वासियुनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ईंदे ई जेको आहे त रेट महांगा थी विया सभिनि शयुनि जा, ऐं उहे शयूं मिलनि कोन थियूं। पर स्पेशल जेका मुर्गी आहे, मुर्गी अॼु त मुंहिंजे ख़्याल में 450 जे लॻभॻि हली आहे, ऐं उते बि उहा सफ़ाई सुथराई कोन्हे का, ऐं ईअं ई जेको आहे रश जे बुनियादनि ते ॼणो खाइण त दिलि न चवंदी आहे, पर माण्हू मजबूर आहे, माण्हू खाए थो। पर जेका सरकार नाले जी शइ आहे, जंहिंमें जेको आहे AC आहे, मुख़्तियार कार आहे या DC आहे, उहो इम्प्लीमेंट कराए, उहो कोन थो कराए। रेट लिस्ट हिकिड़ी आहे, रेट ॿिया पिया हलनि। त हाणे ज़रूरु जेको आहे त हिते या त मिली भगत आहे सरकार जी, जो मुर्गी वारनि खे एतिरी हथ छूट आहे जो हू जेको आहे ग़लति कटियल पारियूं थियूं, ऐं या त मुअल बि जेको आहे सप्लाए थियनि थियूं न, त माना इहो त तरीक़ो ई न आहे। ऐं हुन में चेक केरु कंदो? सफ़ाई सुथराई कोन्हे का, उनजी जेका कटाई अलाए कहिड़े नमूने सां थिए थी पई। हवाले खां तव्हांखे ॿुधाईंदासीं, मुर्गी असांजी ॾाढी महांगी हले पई, 450 रुपया रेट थो हले हिन वक़्तु। इंतज़ाम खे चवंदासीं न वधि में वधि ख़्यालु कनि रेट खे, ग़रीब माण्हुनि खे कीअं पूरत थींदी। ऐं उनखां अलावा असां सफ़ाई सुथराई हवाले खां चवंदासीं, हिते सही नमूने असांखे इस्लामी तरीक़े सां इनखे कटियो न पियो वञे, कंहिंजे के मथे खे टोपी न आहे, को अलाह अकबर न पियो चयो वञे, इन शइ खे गंदगी में असांखे खारायो पियो वञे, गंदगी में रहायो पियो वञे। न रेट जी का इंतज़ाम आहे, न का फ़िक्र आहे, न को सफ़ाई सुथराई जी फ़िक्र आहे। बराए महिरबानी असां इंतज़ाम खे चवंदासीं त इन वधि में वधि कंट्रोल कयो वञे रेट खे, ऐं सफ़ाई ते ध्यानु ॾिनो। मुर्गी जा जेके रेट आहिनि हिन महिल जेको आहे असां वटि 450 रुपया हले थो। असां वञूं था त उते मख घणी आहे, साफ़ सुथराई न आहे, तकबीर ॾिबी आहे 3 दफ़ा, अलाह अकबर अलाह अकबर। असां वञूं था उते गिदरा लॻा पिया आहिनि, खपनि था सफ़ाई न, पोइ बीमारी छो न थींदियूं? लखनि जे हिसाब सां मखियूं आहिनि वटि। तव्हां थोरो हुनखे भरियो था, हुनखे ॾिसो, वॉच करायो त कपिड़ा सॼा रत लॻा पिया आहिनि। लाड़काणा जे हवाले सां मुर्गी जेका आहे कटी थी वञे, बिल्कुलु ग़ैर शरई अमल आहे। न उनखे वुज़ू आहे, न उनखे मथे में आहे, किन खे वात में सोपारी आहे, के गुटको आहे, को वग़ैरह, के त जेके न सही माना में जेको आहे पंहिंजी पकाई बि नथा कनि। ऐं उन सां गॾोगॾु महांगाई एॾी उरूज में अची चुकी आहे जो ग़रीब मिसकिन माण्हू अहिड़े दौर में, हीअ बाबरकत महीनो रमज़ान शरीफ़ जो आहे, इन में त ख़ुदारा ग़रीबनि खे गोश्त जो खाइण जो हक़ु त ॾिनो वञे। मुर्गी जेके आहे उहा तमामु महांगी थी ॾिनी वञे, गोश्त खां तक़रीबन बीण खां मथे थी ॾिनी वञे। अगरि गोश्त 350 आहे या 400 आहे त हे 550 500 जे हिसाब सां ॾियनि था। मगर इहा ॻाल्हि त आवाम असांजो अहिड़ो आहे, गूंगो ॿोड़ो आहे, न ॻाल्हाए थो न पुछे थो, बसि वठूं पंहिंजो घर हलियो थो वञे। इहा बि ख़बर न आहे त गोश्त उहो जेको आहे पहिरियां कटे जेके रखनि था, त उहो जीअरी मुर्गी आहे या आहे या न आहे बि। ऐं जेको हीउ गोश्त माण्हुनि खे ॾियनि था, तौर जे हिसाब सां बि ॾियनि था, महांगो बि ॾियनि था, ऐं उन में माण्हुनि जो सफ़ाई बि कोन्हे का। ऐं जीअं जो सफ़ाई थींदी त माण्हू घटि में घटि सिहत रहंदी, असां वटि उहा शइ न आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया मुर्गी गोश्त फ़रोश दुकाननि जी विज़िट करे त खेनि ख़बर पइजी वेंदी त केतिरे हद ताईं सफ़ाईअ सां शहरनि खे गोश्त विकिरो कयो वञे थो। लाड़काणे जी इंतिज़ामिया इन तरफ़ ध्यानु ॾिए त मुर्गीअ ज़रिए फैलजंदड़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघिजे थो। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान टीवी न्यूज़, लाड़काणो।